नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ मक़सूद और रिंद मां के अपडेट करने ॿुधायूं त ॻोठ माण्हू जमाली में सिरहाड़ी शाह खे 30 फुट घारो लॻो आहे। समय एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि अची वियो आहे। इतला बावजूद आबपाशी अमलो वाक़े वारे हंधि नाहे पहुतो, जॾहिं त ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में मसरूफ़ आहिनि। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त मक़सूद रिंद में ॻोठ माण्हू जमाली में सिरहाड़ी शाह खे 30 फुट घारो लॻो आहे। समय एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि अची वियो आहे। इतला बावजूद आबपाशी अमलो वाक़े वारे हंधि नाहे पहुतो। इन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं आबिद रिंद सां। जी आबिद, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी, अॼु सुबुह सवेर अलीबार वाह मां निकिरंदड़ सिरहाड़ी शाह खे ॻोठ माण्हू खान जमाली भरिसां RD 5 ऐं 4 जे विच में 20 फुट घारो पइजी वियो। घारे सबबि समय एकड़नि ते बीठल फसल कणक, सरें, बसरनि ऐं भाॼियुनि जो फसल पाणी हेठि अची वियो। जॾहिं त घारे जो इतला बर वक़्तु आबपाशी अमले खे ॾिनो हुयो, पर आबपाशी अमलो न पहुतो, जंहिं करे घारो वधी 50 फुट थी वियो ऐं आहिस्ते आहिस्ते आबादी ॾांहुं वधणु लॻो आहे। जी ठीक है आबिद, वॾी महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।